थियो जो मां हाणे PS चोटीअ ते कल्ह फार्म वसूल करे आयो आहियां। हितां जा जेके मसइला आहिनि त हिते असांजे 15 साल खां वठी हिकिड़ो MP रहंदड़ हिते रहियो आहे ऐं MLA साहिबु रहियो आहे जंहिं हिते कंहिं बि क़िस्म जो को बि कमु कोन कयो ऐं असांजी पब्लिक उन्हनि सां बेज़ार थी चुकी आहे। हींअर पीपल्स पार्टी जो नालो ॿुधनि था त माण्हू खे अलाए छा थो थी वञे। इन खे ॾिसी बुनियादी सहूलियतुनि जे हिसाब सां तइलीम तव्हां पाण ॾिसो तव्हांजे सॼे ज़िले में तबाही जे किनारे ते आहे। पाण ॾिसो पाणी जो मसइलो, इरीगेशन जो मसइलो त सिस्टम सभु जा ख़तमु थिया पिया आहिनि। ॾिसो रोडनि रस्तनि जा उहे ॾिसो थिया, सिहत जो मसइलो ॾिसो त कंहिं क़िस्म ते नौशहरो ज़िलो मुंहिंजे ख़्याल में सॼी सिंध मां पोइते पियल इलाइक़ो आहे, जॾहिं त हिन में हुकुमरान बि काफ़ी रहिया आहिनि। इवन असांजे नौशहरे ज़िले जो असांजो गुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु, मुर्तज़ा ख़ान जतोई साहिबु रहियो आहे, फेडरल मिनिस्टर रहियो आहे, तंहिं बि हिन हाल जेके बसगिरदाई हली ॾिसंदो त का शइ कोन्हे। साईं हाणे सभिनी पार्टियुनि खे माण्हू हिते असांजे अवाम आज़माए चुकी आहे। पीपल पार्टी खे, जतोई साहिबनि जे ग्रुप खे हाणे हिकिड़ो नओं इतिहाद थियो आहे GDA जो, उन्हनि में बि मूंखे ऑफर थी आहे, पर मुंहिंजे अवाम मुंहिंजे दोस्तनि मूंखे उन ते बीहण जी इजाज़त न ॾिनी। उन लाइ आज़ाद वारो नारो हयोसीं, अलाह से कामयाबी ॾींदो दोस्तनि जी मदद सां ऐं पंहिंजे अवाम जी मदद सां। जेके फिलाही कम पंहिंजे वसार थिया उन्हनि में असांजो त काफ़ी कंट्रीब्यूशन रहियो आहे। उतां जा दोस्त इन हवाले खे ॾिसी करे ऐं असां ते पुरसार इहा आयो। जीअं कल्ह बि हिते असां वटि हिकिड़ो तमामु घणा दोस्त आया यंग जनरेशन जा, उन्हनि जी हिकिड़ी तंज़ीम ठाही लाखार सिटी में, उहे हिते आया, हिते ऐलान कयूं, यूनिट खोलण जो ऐलान कयूं, पर पंहिंजे ख़्याल सां माण्हुनि खां MP सां तंग थिए। मां इन लाइ त सिर्फ़ु एतिरो चवां थो त अदालती तव्हां खणो ऐं ॾिसो, माण्हुनि खां पुछो, या जेकॾहिं को रोड रस्तो का शइ तव्हांखे ॾिसण में अचे त पोइ तव्हां उन्हनि खे साराहियो। ऐं मां चवां थो त पोइ मां बि हिननि दोस्तनि खे अपील कयां त जेकॾहिं चङाई वारो को सुठो कमु अमल कयो अथनि त पोइ वोट मूंखे न ॾियो, उन्हनि खे ॾियो। पर जेकॾहिं चङाई तव्हां सां 15 सालनि मां MP MLA साहिबु न कई आहे त पोइ असांजो बि बीहण, असांजो बि उन्हनि जो इसरार बि मुंहिंजे लाइ सही थो थिए त मां इलेक्शन में बीहां। छो जो मां हितां नंढिड़ो माण्हू आहियां, मिडिल क्लास जो माण्हू आहियां। हिननि सां गॾिजी मां 24 कलाक हिते मां कचहरियूं करे सघां थो, वेही बि सघां थो, पंहिंजा दर्द दुख मूंखे ॿुधाइनि था, मां उन्हनि जो हर दिलि कोशिशि कंदो आहियां त मां उन्हनि जा हल करे वठां। फार्म त काफ़ी दोस्त हींअर वठनि पिया था, अॻिते हली उन्हनि जी छानबीन ते सामे कहिड़ा माण्हू अचनि था, ख़ासि करे पीपल पार्टी आहे। ॿी फ़िलहालु त अहिड़ी का मुंहिंजे थी सघे थो GDA जे तरफ़ां को नुमाइंदो अचे, बाक़ी पीपल पार्टी वॾी पार्टी आहे जेका हिते असांजे साम्हूं, पर आहिनि उहे सभई छुटल कारतूस। इनशा अल्लाह ताला उन्हनि जे रुॻो खोखाई उन्हनि खे ख़ाली कमु ईंदा, बाक़ी ख़ुदा कंदो त उनखे का बि अहिड़ी मोट कोन मिलंदी। असां वटि साईं ख़ासि करे हिते चइनि शयुनि जी सख़्तु ज़रूरत आहे, जेके कंहिं यार कंहिं ऑफिसर कंहिं दोस्त हिन ते तवजो कोन ॾिनो, जंहिंमें हिकिड़ो पहिरियों इरीगेशन आहे, पोइ तइलीम आहे, पोइ सिहत आहे, ऐं उन खां पोइ रोड रस्ता आहिनि। असांजे इलाइक़े में फिलाही नमूने सां असांजे कावशनि सां असांजे दोस्त गुलसन मशहूरी साहिबु पंहिंजे हड़ा वड़ा ॾी ऐं काफ़ी रोडनि ते महिनत करे उन रोड ठाहिराया आहिनि। हितां जे अवाम असांजो तमामु उनजो शुक्रियागुज़ार करे थो ऐं उन असांजी हिते मदद पंहिंजे पाण ज़ाती तौर ते इलाही मदद कई आहे। अॻिते बि इनशा अल्लाह ताला इन्हनि चइनी शयुनि इहे 4 शयूं असांजे फोक्स में आहिनि, जेको अहिड़ी सहूलियतूं बुनियादी सहूलियतूं हुजे इनशा अल्लाह उनखे ॾियारे सघूं। जो इहो सलाह मशवरो क़ौमी ते आहे। बाक़ी मुंहिंजे ॿी सीट आहे भरिसां 33, उन 33 ते भरिसां वेठो आहे मुंहिंजो भाइटियो आहे, उन जो उमेदवार आहे। इनशा अल्लाह मैदान ख़ाली कोन छॾिबो। मां आवाम खे वरी बि इहो चवंदुसि त रोज़ वारे नारनि खां भुटे साहिब जो कर्ज़ु हाणे असांखां लही वियो आहे। हाणे 3 पुश्त अची वई आहे जेको जंहिंमें भुटे साहिब जो को बि नालो कोन्हे, को बि भुटो कोन्हे। हाणे उन खे छॾे करे हाणे किथे बि हुजनि अहिल माण्हू कमु उहे कनि, चाहे उहे कहिड़े बि नसुल कहिड़े बि क़ौम जा हुजनि, जेके माण्हुनि खे सुख ॾेई सघनि, माण्हुनि खे सुकून ॾियनि, अहिड़ा माण्हू अचणु खपनि। पोइ उहे चाहे आज़ाद ग्रुप में अचनि, चाहे
JDA जे बाक़ी पीपल पार्टी तबाह पीपल पार्टी खे जेतिरो जनरल ज़िया त कुझु नुक़सानु कोन ॾिनो जेतिरो चाचे ज़रदारी ॾिनो सभु को ॾिसे थो सॼी दुनिया ॾिसे थी मीडिया ॾिसे थी पर हितां खां तव्हांजे इन प्लेटफॉर्म ते दुबई में माण्हू ॾिसनि था उहे बि तव्हांखे कमेंट्स ॾींदा त उन्हनि छा कयो हुया तक़रीबन ज़मीनदार जिन मिलुनि ते मोकिलिया ज़मीनदारनि जा कम ख़ैर सां पूरा थी विया कमनि जे हिसाब सां लही वियो आबादगारनि खे जंहिं वीचारनि खे अन्न जो आसिरो हूंदो हिन दफ़े उहो अन्न रोज़ी बि उन्हनि खां खसी वई आहे उन्हनि सां त वॾो हिकिड़ो ईअं खणी चइजे त वेदन थी आहे अलाह साईं कंदो जेको असांजे वस में हूंदो त असां वक़्त खां अॻु में को वाइदा कोन था कयूं वक़्त खां अॻु में अहिड़ी शयूं कोन था कयूं जॾहिं वक़्तु आयो ऐं असांजे हथ में कुझु ॾिनो पोइ इहा साॻी अवाम असांखे भली आज़मा ॾिसे त असां छा था चङाई जा कमु कयूं त आईंदे असां ॿियनि जी कंदासीं पर जे असां न करे सघियासीं पंहिंजो हीउ पीरियड गुज़ारे पंहिंजे घर अची वेंदासीं फ़िलहाल त घणे वर्क में रमज़ान शरीफ़ जे करे कोन निकितो आहियां हिकु ॿ जलसा मुंहिंजा थिया आहिनि पंहिंजे हिन इलाइक़े में UC होतखान जलबानी में UC नवाबाद में ऐं UC सईदपुर में इहे 3 जलसा थी चुका आहिनि उन मंझि अवाम जी तमामु सुठी मोट आहे ॿिए नंबर ते रमज़ान जे करे न निकिरण जे करे काफ़ी वफ़दूं राति जे टाइम में या हिन टाइम ते सुबुह जो हिते पाण आहिनि पर काफ़ी क़ौमूं आहिनि ख़ासि के लिए आहिनि पंहिंजो गोपांग बिरादरी जा आहिनि बिरोही बिरादरी जा आहिनि बिरादरियुनि जूं बिरादरियूं पाण में मशवरो करे हिते मूं वटि अची ऐलान कयूं त असां तोसां गॾु रहंदासीं पर जे इलेक्शन खां हटी बि करे असां तोसां गॾु आहियूं जो पंहिंजी ख़ुशी सां त मां बिहां कोन थो मूंखे बिहारी थी पंहिंजी अवाम इनशा ताला मुंहिंजो जेतिरे ताईं वस हलियो त मां पंहिंजे अवाम सां धोखो इनशा न कंदुसि मां सम्झां थो त इहे मुसीबतूं ईंदियूं इहे MP वग़ैरह ईंदा उहे छो जो पुराणा तजुर्बेगार आहिनि उहे जेके हिरियल हूंदा उहे ज़रूरु ईंदा हिन दफ़े इहो ई ॿाहूं ॿधी चवंदासीं बाबा हिन दफ़े असांखे वारो तव्हां भला परे हटी बीहो इहो ई चवंदासीं ख़ुदा कंदो त असां उन खां पंहिंजी सुरखड़ू ॾींदासीं मुंहिंजो वास्तो UC होतखान जलबानी सां आहे असल में असां वोट ॾींदड़ आहियूं शुरू खां वठी पीपल्स पार्टी खे उहे बि असां वोट जेके ॾींदा हुआसीं मियां साहिब जे ई चवण ते ॾींदा हुआसीं असांखे जाॾे बि मियां साहिबु हाजी गौसफर साहिबु जाॾे बि चवंदो हुओ असां ओॾां वोट ॾींदा हुआसीं ऐं सदाईं वोट मियां साहिबु पीपल्स पार्टी खे ॾियारिया पर हिनमहिल बि असांजी मोहबत ज़ुल्फ़कार भुट्टे या शहीद बेनज़ीर भुट्टे सां आहे पर जेके असांजा हिते नुमाइंदा चूंडिजी आया उन्हनि असांजे लाइ कुझु बि न कयो न रस्तो न रोड न को स्कूल जी बिल्डिंग न वरी को ॿिया अहिड़ा तरक़ियाती कम या को फलाही कम का शइ उन्हनि कोन ॾिनी पोइ असां बेज़ार थी हाजी साहिब खे अर्ज़ु कयोसीं असां सभई बिरादरी आहिनि जंहिंमें ख़ासि के लिए आहिनि मंगरिया आहिनि गोपांग आहिनि लाशारी आहिनि ऐं असां पाण जेको मुंहिंजो वालिद साहिबु आहे उहो चङो मुड़ुसु आहे ख़ासि किलनि जो जेको असांजा तक़रीबन 700-800 घर आहिनि उन्हनि जो चङो मुड़ुसु आहे असां उन्हनि सभिनी सुधे मियां साहिब ॾे हली आयासीं ऐं उनखे मिंथ कईसीं त महिरबानी करे इंच कर तव्हां इलेक्शन में बीहो जीअं माण्हुनि जा ग़रीबनि जा कम थियनि ऐं उन्हनि खे को फ़ाइदो पहुचे त मुंहिंजो नालो ख़ादिम हुसैन चांग आहे मां असल पीपल्स पार्टी जो वादरी पुराणो कारकुन बि आहियां ऐं तंहिंखां सवाइ पंहिंजे जो चेयरमैन बि रही चुको आहे ऐं प्रेसिडेंट बि रही चुको आहे हिते जेको सचिव बाबण जो त असांखे 10 साल गुज़री विया आहिनि तक़रीबन पोयां 5 साल हे 5 साल त को बि किथे बि कंहिं बि एरिया में असांजे में माना हींअर मां जेको विज़िट करे अचे ॾिसां पियो त किथे को तरक़ियाती स्कीम को कारोबार कमु न आहे अहिड़ो हलियो असां वटि असांखे हिन पोइ 5 सालनि में असां पंहिंजो मियां गौसफर चांग खे आज़ाद जी हैसियत सां बीहारे करे खटायो होसीं जेके असां खटे आयासीं उन खां बाद में जेके तरक़ियाती कमु कराया आहिनि जसलण मां वरी बि हिमत आहे असां वरी बि इहा ई कोशिशि कंदासीं त पंहिंजो मियां गौसफर चांग खे जेकॾहिं पार्टी टिकट ॾिनी त असां फुल फ्लेज हिमायत कंदासीं जेकॾहिं पार्टी टिकट न ॾिनी त बि आज़ाद जी हैसियत सां असां हिनखे बीहारे असां खटाईंदासीं ऐं पीपल्स पार्टी वारनि खे मां इहो बि चवंदुसि त बराए महिरबानी अहिड़े माण्हुनि खे तव्हां विसारियो न ऐं पोइ टाइम में तव्हां वाइदा बि कया त असां टिकट ॾींदासीं तव्हांखे मियां साहिब खे बि ॾींदासीं टिकट उहो ई तव्हांजो कमुकारु कराईंदो हर शइ हींअर मां तक़रीबन चङनि ॻोठनि खे मां चकर ॾेई आयो आहियां ॾिसी बि आयो आहियां त उते तरक़ियाती को बि क़िस्म जो कमु न आहे ऐं जिथे वञे उते इहा ई हिमायत आहे त असां मियां गौसफर चांग जेको बि कमु करायो आहे थोरो या घणो जेतिरो थी सघियो आहे हुनजो वसार
त उन कमु कराया आहिनि असां वरी बि आज़ाद जैसे असां मियां साहिब खे चवंदासीं उहो भली बीहे ऐं पार्टी टिकट न ॾिनी त आज़ाद में उनखे खटाईंदासीं इन में घणियूं क़ौमूं अची वियूं जलपाणी बि अची विया आहिनि विघा बि अची विया आहिनि ख़ासकेली बि अची विया आहिनि लाशारी बि आहिनि ऐं ॿियूं घणियूं कहिड़ियूं क़ौमुनि जा मां नाला खणा पर असां पार्टी वारनि खे मां इहो ई चवणु चाहींदुसि पंहिंजे अदनी कारकुन जे हैसियत सां त बराए महिरबानी कोशिशि करे जीअं त असांजे मियां साहिब खे टिकट ॾियनि ऐं जेकर टिकट न ॾिनो त असां आज़ाद जे हैसियत सां PRN खे खटाईंदासीं जेके आया आहिनि 10 सालनि में असां वरी ॾिठा ई न आहिनि चूंडिजी विया आहिनि न को तरक़ियाती कमु कया अथनि काफ़ी कम आहिनि गैस बि कान्हे का शइ कोन्हे पर असां चूंडिजी विया आहिनि अॼु ताईं ॾिठा बि न आहिनि त कहिड़ा आहिनि त उन जे लाइ असां पंहिंजो आहे वॾो आहे असांजे क़ौम जो आहे ऐं पंहिंजो आहे असां हिनखे तयारु मतिलबु चयो आहे त तव्हां बीहो उन हिसाब सां त असांजा कमु थियनि को बि हुननि कमु कंहिं बि असगर शाह हींअर ताईं असां न ॾिठो आहे 7-8 राजपाल असां ॾिठो ई न आहे जीअं चूंडिजी अचनि था वोट वठी हलिया था वञनि उन जे साईं हिकु गैस आहे ॿिया काफ़ी रोड आहिनि रोड त काफ़ी मियां साहिब पाण ॾिना आहिनि तरक़ियाती काफ़ी कमु कराया अथसि ऐं एडुकेशन आहे जीअं इहे काफ़ी कमु पर घणो वॾो कमु असांजे गैस जो आहे हिते ॾाढी तकलीफ़ आहे को बि कमु बहरहाल त असां हिते ॾिठा ई न आहिनि त कहिड़ा कमु कराईंदा उन जे लाइ असांजो पंहिंजो क़ौम जो आहे असांजी क़ौम आहे क़ौम सॼे जा वोट आहिनि बिरादरियूं आहिनि सॼे असां मैसेज इहो था ॾियूं त असांजो वॾो आहे सॼे क़ौम जो वॾो आहे सभु सुञाणनि था असांजे मियां साहिब वोट ॾेई कामयाबु कनि इनशाला उन्हनि जा कमु सभु थींदा असांजा साईं गैस जा मसइला हल थींदा ॿिया काफ़ी कम आहिनि रोड आहिनि रस्ता आहिनि अहिड़े पंहिंजो तरक़ियाती कमु पाणी जा कम आहिनि घणा असांजा हल थी